बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 28 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे तिमिर जा ॿेला। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। सबक़ 28 तिमिर जा ॿेला। वणनि जा जुगटा जेके ज़मीन जी वॾे एराज़ीअ ते पखिड़ियल हुजनि तिन खे ॿेला चइबो आहे। ॿेला हथरादू बि रखिया वेंदा आहिनि त कुदरती बि थियनि। हथरादू ॿेला वाहन जे पाणीअ ते ख़ासि सार संभाल हेठि रखिया वेंदा आहिनि। उते वणनि जा क़िस्म बि मर्ज़ीअ मूजिबि रखिबा आहिनि। ॿेला मींहं जे पाणीअ ते बि थींदा आहिनि। अहिड़नि ॿेलनि में उते जी मौसम ऐं ज़मीन जे क़िस्म खे नज़र में रखी हथरादू ॿूटा रखिया वेंदा आहिनि। के वण कुदरती बि थी पवंदा आहिनि। कुदरती ॿेला दरियाहनि जे किनारनि सां थींदा आहिनि, जेके दरियाहनि जे ॿिन्ही किनारनि सां छोड़ ताईं हलंदा आहिनि। अरबी समुंड जे किनारे सां हिकु ख़ासि क़िस्म जे वणनि जा ॿेला थियनि था, जेके समुंड जे पाणीअ ऐं किनारे वारीअ ज़मीन ते कुदरती नमूने पैदा थींदा आहिनि। उन्हनि वणनि खे तिमिर चइबो आहे। तिमिर जा ॿेला सिंध जी ॾाखिणे हिसे में थियनि था। सिंधू दरिया जी छोड़ वटि खारे छाण ऐं सामुंडी किनारे ते ज़मीन ऐं नंढे पाणीअ में बि थियनि। तिमिर जो वणु घाटो थिए थो। उन जा पन सन्हा ऐं क़द में ॼार या खॿड़ जे वण जेतिरा थियनि था। तिमिर जा ॿेला बि कुदरती थियनि था। ही वण मच्छीअ जी वाधवीझ लाइ निहायत ज़रूरी आहे। सामुंडी लहरनि में मच्छीअ जा बेज़ा लुढ़ी अची हिननि घाटनि ॿूटनि में रुकजनि था। उते ई ॿचनि जी सूरत वठी वधनि था। ही वण नंढियुनि मच्छियुनि ऐं झींगनि जो वॾो पनाहगाह आहे। झींगे खे सानो या गांगट बि चवंदा आहिनि। तिमिर जा पन मच्छियुनि जो वणंदड़ खाधो आहे। उठ बि तिमिर जूं टारियूं वॾे चाह सां खाईंदो आहे। उन करे जत उठनि जा वॾा वॻ वठी तिमिर वारे इलाइक़े में फिरंदा रहंदा आहिनि। मतिलबु त मच्छीअ वांगुरु उठनि जे चारे लाइ बि तिमिर जा ॿेला निहायत मुफ़ीद ऐं मौज़ू सम्झिया वञनि था। तिमिर जे वणनि में माखी बि जाम थिए थी, जेका सामुंडी किनारे ते रहंदड़ माण्हुनि जी खाध खुराक ऐं रोज़गार जो ज़रियो आहे। तिमिर जा छोॾा चमड़ी खे रंगण लाइ पिणु कमु अचनि था, जॾहिं त पननि ऐं छोॾनि मां निकिरंदड़ अर्क़ु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी इलाज लाइ ठहंदड़ दवाउनि में पिणु कमु ईंदो आहे। तिमिर जी काठीअ जो ॻाणेटो इमारती काठ में नथो थिए, पर ॿारण लाइ किनारे ते रहंदड़ माण्हुनि ऐं ॿेड़ियुनि ते मच्छी मारण वारनि लाइ ॾाढो काराइतो आहे। समुंड किनारे रहंदड़ माण्हू तिमिर जे काठियुनि मां पंहिंजा घर पिणु अॾींदा आहिनि। सिंधू दरिया में पाणीअ जे खोट
ऐं बरसाति न पवण करे तिमिर जा ॿेला सुकण शुरू थी विया आहिनि। उन खां सवाइ सामूंडी गदलाण बि तिमिर जे ॿूटनि सुकाइण में वॾो कमु ॾेखारियो आहे। मिठे पाणीअ जे खोट ऐं दरियाही लिट न मिलण वारे अमल तिमिर जे ॿेलनि खे वॾो नुक़सानु रसायो आहे। ही ॿेला घटिजी बाक़ी थोरे एराज़ीअ ते अची बचिया आहिनि। जेकॾहिं पाणीअ जी इहा खोट बरक़रार रही त ही तारीख़ी ऐं कमाइता ॿेला उजड़ी नास थी वेंदा। तिमिर जे ॿेलनि जी तबाही झींगे मच्छीअ ऐं आननि लाइ निहायत हाञिकार थींदी। उहे इंसान जेके किनारे ते रही मच्छी मारण ते गुज़र करे ज़िंदगी गुज़ारीनि था, उहे बुख ऐं बेरोज़गारीअ जो शिकार थींदा ऐं सामूंडी किनारा वीरान थी वेंदा। तिमिर जे ॿेलनि जी अहमियत खे सम्झंदे 2013 ईस्वीअ में सिंध सरकार सामूंडी किनारनि सां अटिकल 7 लख नवां ॿूटा लॻाराया त जीअं तिमिर जे ॿेलनि खे बचाए सघिजे। इहे समूरा ॿूटा हिक ई वक़्तु पोखिया विया हुआ, जेको हिकु आलमी रिकॉर्ड आहे।